ख़बर शामिल कयूं पिया मल्लीर खां। लारकाने जे सीनियर सहाफ़ी ऐं इरादो अख़बार जे मैनेजिंग एडिटर ज़ुबैर अहमद जोखियो खे सेप्को जे इम्पायर डिवीज़न जे एसडीओ तारिक पीरज़ादो पारां धमकियुनि ऐं किरदार कशी वारे अमल ख़िलाफ़ कोरंगीअ जा सहाफ़ी ऐं क़ौम परस्त धुरियूं रस्तनि ते निकिरी आया। एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्तो नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सहाफ़ी सैफुल्लाह मक्सी, अमीर जान चांजो, साहिब खान खोखर, एसयूपी अॻवान मुनीर मक्सी ऐं ॿियनि चयो त सेप्को लारकाने जो बदमस्त एसडीओ सीनियर सहाफ़ी ज़ुबैर अहमद जोखियो सां बदकलामी कई आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। उन्हनि चयो त सहाफ़ी ज़ुबैर जोखियो निंदड़को न आहे, जंहिंखे राशि करप्ट ऑफिसर धमकियूं ॾेई हीसारण जी कोशिश करे रहियो आहे, जंहिंखे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वेंदो। सहाफ़ियुनि आईजी सिंध, डीआईजी लारकानो, एसएसपी लारकानो खां घुर कई त लारकाने जे सीनियर सहाफ़ी ज़ुबैर अहमद जोखियो खे धमकियूं ॾींदड़ एसडीओ मथां केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में सॼी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरनि जो सॾु ॾिनो वेंदो। रिपोर्ट कराए मुश्ताक गबोल, बे न्यूज़ मल्लीर।